अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माहिया पराशा सबका पहिरियों हिकु नज़र अहम ख़बरुनि ते। पाकिस्तान ईरान अमेरिका ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी आच करे छॾी। धुरुनि खे जंगबंदीअ जो मुदो ख़त्म थियण खां अॻु ॿीहर इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी तजवीज़। अमरीका ख़ाबिरू इदारे पाकिस्तान जे ॿिनि आला अमलदारनि जे हवाले सां रिपोर्ट में चयो आहे त अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो ख़मीस जे ॾींहुं थी सघे थो। अमरीकी टीवी मूजिबि अमेरिका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं अञा बि जारी आहिनि। अमरीका जे नायब सदर जेडी वैंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में काफ़ी अॻभराई थी आहे। बाल हाणे तहरान जी कोर्ट में आहे। उहो पहिरियों भेरो आहे जो ईरानी ऐं अमरीकी क़यादत एतिरी आला सतह ते मुलाक़ात कई। हिकु इंटरव्यू में जेडी वैंस वधीक चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। इहो ईरान जे मथां आहे त उहो अॻिते वधण लाइ कहिड़ा क़दम थो खणे। असां ईरान खे पंहिंजी रेड लाइन ॿुधाए छॾी आहे। ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल नथो करे सघे। ईरान जे सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त यूरोपी यूनियन अमेरिका सां तकरार जे ख़ात्मे लाइ किरदार अदा करे। ईरान बैन अल-अक़वामी कानून जे दायरे में रही ॻाल्हियूं जारी रखण जो ख़्वाहिशमंद आहे। फ्रांसीसी सदर एमानुएल मैक्रोन सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त यूरोप अमेरिका खे आलमी उसूलनि जी पासदारीअ लाइ पाबंद करे फ़ौजी क़दमनि ते ॿधल हिकमत अमली मसइले जे हल बदिरां छिकताण में इज़ाफ़ो कंदी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेज़ीअ जो रुझान। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 4000 खां वधीक पॉइंटुनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,64,683 पॉइंटुनि जी सतह ते पहुची वियो। आलमी मार्केट में कचे तेल जी क़ीमतुनि में बि घटिताई। अमरीकी कचो तेल $96 ऐं ब्रेंट क्रूड ऑयल $97 फ़ी बैरल थी वियो।